असां सोच टीवी जे तरफ़ां जेको सिंध में 2 दिसंबर ते ॾियारो मल्हायो वियो आहे उन सिलसिले में अॼु असां शाह अब्दुलती भिटाई मज़ार ते आया आहियूं। उते असां सिंध जे मारूअड़नि सिंध जे पांधीअड़नि खां व्यूज़ वठंदासीं त सिंध जी सकाफ़त जे हिसाब सां अॼु तव्हां अॼोके ॾींहं खे कीअं था ॾिसो। माशाल्लाह पंहिंजो सखावत सभई सॼी सिंध खां ख़ुशी अहिड़ो ॾींहुं आहे ऐं ईद खां भलारो हिन मौक़े ते असां सभु ख़ुशि लॻो प्यार असांखे तमामु वधीक ख़ुशी ॾेई आहे जाम तमामु घणी ख़ुशी आहे असांखे मीडिया वारा सही असां वधीक भला पर हीअ असांजे सिंधियुनि जे लाइ हीअ असांजा ईद आहे हालात में सुठे मल्हाईंदासीं जीअं थी ॾाढो सुठे नमूने मल्हायो वेंदो आहे असांखे खपे थी सकाफ़त ॾियारे ते सुठे नमूने जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वञे। जीअं त अॼु असांजो जेको ॾींहुं मल्हायो सिंध जो 2 दिसंबर जो असांजा ख़ुशीअ ॾींहुं ऐं असांजे सिंध जो जेके नाज़ आहिनि इंडिया ऐं हिन जेके भिटाई जे नगरीअ में असीं अची जेके वचन था कयूं इंशा अल्लाह ताला असीं सिंध जे लाइ जेके जान असां हिकु सिंधियुनि जी रवायत जेका 5000 साल पुराणी आहे ऐं असांखे फ़ख़्रु आहे त इहा रवाज़ अञा ताईं रवाज़ हले पियो रीति रस्म सां हले असांजी सिंधी क़ौम वाहिद क़ौम कंदार आहे जेका अञा ताईं पंहिंजे रीति रस्म पंहिंजे कल्चर खे विसारे जीअं त नाज़िल असांजे सिंधी सकाफ़त जे ॾियारे ते सिंधी सभु असां सोच टीवी जा बि तमामु कराइता आहियूं बदल फ़ाइद उमराणी जा तमामु कराइता आहियूं जेको सिताबाद खां कंहिं हिते शाह लतीफ़ जे नगरीअ में आयो आहे असां सिंधी सभिनी खां हाल अहवाल पुछी रहियो आहे त असां सिंध सां केतिरो प्यारु कयूं था ऐं असां हीअ सिंध असांजी माउ आहे ऐं असीं हिनखे सदाईं सिर ॾींदासीं ऐं असांजो बचो बि हिन सां सचो हलंदो ऐं सदाईं असीं सिंध जा थी रहंदासीं। सिंध जिंदाबाद। ये महिरबानी तव्हांजी सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी सोच टीवीअ जी महिरबानी जिन असांखे साथ ॾिनो ऐं सिंधी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ जेको साथ ॾिनो आहे। असां शहीद फाज़िलराव फाउंडेशन तरफ़ां सॼी सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि में असां हर साल जेको आहे सकाफ़ती ॾियारा मल्हाईंदा आहियूं रैलियूं कढंदा आहियूं सिंधी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ। हींअर बि काफ़ी शहरनि जी आहे न्यूसीदाबाद खां असां जेको आहे भिक्षा ताईं रैली कढी आहे ऐं इंशा असांजी दरगाह ते जिते सॼी सिंध गॾु थिए थी असां अची गॾु थिया आहियूं पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ गॾु थिया आहियूं। पर हिन सकाफ़त मां इहो मैसेज अचे थो त सिंध जेका आहे सा दुनिया जे लाइ अमुन प्यार मोहब्बत भाईचारे जो पैगाम ॾिए थी। सिंध ओजान धरती आहे जेका सदाईं अमुन प्यार मोहब्बत जो पैगाम मिले थो ऐं चवां थो सिंध जी जेकी सकाफ़त आहे दुनिया में अज़ीम सकाफ़त आहे। ये चाहिए हर हाल में हर वक्त हर सर्दिन में हर साल इहो मल्हाइणु खपे छो जो हीअ असां लाइ कॾहिं बि ॾियारो न आहे कल्चर जे लाइ हे असांजी सिंध में केतिरा पीर पैगंबर आहिनि उनजी सखाफ़त जो ॾियारो आहे। भई आम ॾियारो न आहे हीअ सखाफ़त जो ॾियारो आहे। हर हाल से हर इंसान ज़ात खे इहो मल्हाइणु खपे। ऐं सुबुह खां वठी हींअर राति थी वई आहे असां सकाफ़ती ॾींहुं मल्हायूं पिया ॾाढो सुठो असांखे लॻे पियो ऐं इहो ॾींहुं जाम बहितरीनु नमूने असीं मल्हाईंदा आहियूं सकाफ़ती ॾींहुं। हिन में सभिनी ॿारनि मासूमनि खे मल्हाइणु घुरिजे ऐं असीं सदाईं हर साल मल्हाईंदासीं सिंधी सकाफ़त वारो ॾियारो। आज जमाले फैक्ट्री में आयो आहियां असांखे तमामु घणो मज़ो अची रहियो आहे। हींअर असीं शाह लतीफ़ जी दरगाह ते मौजूदु आहियूं तमामु घणो मज़ो अची रहियो आहे सकाफ़ती ॾियारो मल्हाइण सां तमामु बहितरीनु मज़ो लॻो पियो आहे। हर सिंधी क़ौम माण्हू खे हर सिंधी खे मां अपील थो कयां त भराई महिरबानी ॾियार खे सां मल्हाइणु
महिरबानी। सिंध में 2 डिसंबर ते क़ौमी ॾियारो अॼु मल्हायो वियो आहे। उन में असां शाहदरती भिटाई जे बाज़ार ते मौजूदु आहियूं। उते शाहदरती भिटाई पांधीरनि ऐं सिंध जे मारोड़ जा तव्हां लफ़्ज़ ॿुधो। मेहदी सैयद दी अरशों वरा हो मेहदी सैयद दी अरशों वरा ओ मेहदी लई खदी अरशों वरा बिट जा बिटाई हो बिटते नूर मुझो तो पुजाई बिटते वसई नूर मुझो तो पुजाई ओ मुझो तो पुजाई ओ मुझो तो पुजाई बिट जा बिटाई बिटते वसई मुझो तो पुजाई बिट जा बिटाई